अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गड़ियासीन जे गोलोदड़ो थाणे जे हद मां पोलियो मुहिम दौरान UCMO डॉक्टर गुलाम मुर्तज़ा सीलरो ऐं एरिया इंचार्ज इमदाद अली जुड़ेजो खां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोनूं ऐं रोक रक़म समेत ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। वाक़े खां पोइ डॉक्टर गुलाम मुर्तज़ा सीलरो साथियुनि समेत एहतजाज कंदे चयो आहे त वाक़े जो बर वक़्तु पुलिस खे इतला ॾियण बावजूदि कार्रवाई करण बजाइ पुलिस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हद जो पुछंदी रही आहे। हिन चयो त वाक़े जो इतला DC शिकारपुर तोड़े DSO शिकारपुर ऐं वस वारनि खे ॾिनो आयो आहे, मगर अफ़सोस आहे त हिन वक़्त ताईं कंहिं बि पुछण जी ज़हमत न कई आहे। मज़ीद हिन मीडिया ॾों धाईंदे चयो त इन्हनि जो इहो हुयो त जीअं पोलियो न थिए हिते ऐं असांखे उहे बार बार चवंदा रहिया त तव्हां हिते पोलियो जे लाइ छो था अचो। असांजा ॿार जेको आहे त नुक़सानु थो पुॼे असांजे ॿारनि खे, असांजा ॿार बीमार रहनि था। तव्हां पोलियो हिते न कयो न त तव्हांखे वधीक नुक़सानु ॾींदासीं। जीअं त मुने 1 बजे असांखे जेको आहे त स्नैचिंग थी आहे, इहे वाक़ियो थियो आहे। SHO खे बि असां इतला ॿुधाई आहे। हिन वक़्तु अचूं था तक़रीबन 3 कलाक थी विया आहिनि, हाणे 3 थियनि था। उन चवण जे बावजूदि बि हिन वक़्त ताईं पुलिस जी नफ़री हिते मौजूदु न थी आहे। थाणो गोलोदड़ो थाणो हे जेको आहे त हद में अचे थो ऐं SP ऑफिस ॾों बि कॉल आई आहे। उनखे बि मां वजाए ॿुधायो त बाबा मां लोकल आहियां, उतां जो आहियां, हर हिकु जॻह खां वाक़िफ़ु आहियां, हर हिकु थाणे जी हद मूंखे मालूम आहे। थाणो गोलोदड़ो ई हद आहे। उहो बार बार मूंखे चवे पियो त बाबा थाणो कहिड़ो हद आहे, तव्हां ॿुधाए सघो था। बाबा थाणो गोलोदड़ो ई हद आहे, बरसां गोलोदड़ो 5 किलोमीटर हिते आहे। असांखे हिन वक़्त ताईं काई बि पुलिस जी नफ़री न पुॼी आहे। असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।